अस्सलाम वालेकुम क़िसागो में अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां नहीं तो असां जिते बि ख़ुशी जो शादी आबाद जो करीम रब अवां खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मुहताज रखे आमीन सुमा आमीन कुझु ॻाल्हियूं अवां जूं अवां सां इब्तिदा में अवां जो ज़िक्र अवां सां कजे त कीअं कजे वारी ॻाल्हि आहे त पुछंदा आहिनि महिरबानी त तव्हां नाला एतिरा घटि छो वठंदा आहियो जेकॾहिं तव्हां चओ था त इलाही सारा ख़त अचनि था त पोइ तव्हां या टेलीफोन ख़त न बल्कि ईमेल्स अचनि था या तव्हांखे कॉल्स अचनि थियूं या तव्हांखे मैसेज मिलनि था त तव्हां सभिनी जा नाला छो कोन था वठो त नालनि वठण जी ॻाल्हि इहा आहे त जेके यूट्यूब ते टेक्स्ट ईंदा आहिनि त उन्हनि खे उते मां वरंदी अर्ज़ु कंदो आहियां फेसबुक ते जेके दोस्त लिखंदा आहिनि मां उन्हनि खे अर्ज़ु कंदो आहियां जेके मैसेंजर ते लिखंदा आहिनि मां उन्हनि खे जवाबु ॾींदो आहियां बाक़ी ॻाल्हि इहा आहे त नाला वठणु कुझु मुनासिबु कोन थो लॻे हिकु ॿ ॻाल्हियूं जेके लास्ट टाइम मूं कयूं हुयूं जेके थर जी रेफरेंस में उहे ख़त जेके मूं पढ़िया हुया त उहे पंहिंजी जाइ ते हिकिड़ी निस्बत हुया त जीअं ख़बर पए त असांखे थॉट्स कहिड़ा कहिड़ा आहिनि बाक़ी जिते ज़रूरत पई त नाला बि खणंदासीं पर मुंहिंजे ख़्याल में त नालनि वठण जी फ़िल वक़्तु का ज़रूरत कान्हे का ऐं मथां वारी ॿी ॻाल्हि जेका मूंखे बार बार चई वेंदी आहे उहा इहा त तव्हां चओ था त मां मतां रिपीट कई हुजे त मां सॉरी कयां थो तव्हां पहिरीं पंहिंजी जांच रहण जी कोशिशि कंदा आहियो चवंदा आहियो त मूंखां जेकॾहिं रिपीट थींदी ॻाल्हि इहा आहे त 118 या 119 जेके बि मुसाफ़तूं असां तइ कयूं आहिनि तक़रीबन ॿिनि सालनि जूं उन में 119 में ॿ असांजे गैप्स बि शामिल आहिनि जेके मूंखे यादि अचनि था हीअ जेकॾहिं 120 121 वञी बीहनि था त लाज़मन 121 मुसाफ़तूं हिकिड़ो डिघो सफ़र आहे ऐं हिन में कॾहिं कॾहिं विसरी बि वञे थो त माण्हू कहिड़ी ॻाल्हि कई हुई त पोइ जेकॾहिं का ॻाल्हि रिपीट थिए थी त पोइ कॾहिं कॾहिं ईअं हूंदी आहे त मुंहिंजा क्रिटिक हूंदा आहिनि त जीअं फातिमा मूंखे चई छॾींदी आहे त तो फलाणी ॻाल्हि रिपीट कई आहे मूंखे हिकदमि लॻंदो आहे पर मुंहिंजी हिकिड़ी कुदरत अजीब मूं में हिकिड़ी इनायत कई आहे त मां वन टेक शो कंदो आहियां मां अलहमदिल्ला अला जी महिरबानी सां किथे बि को बि शो कयां त मां हिकिड़े टेक में वेंदो आहियां ऐं जिन बि मूंसां गॾु कमु कयो आहे मिसाल तौरु परख जा मूं तक़रीबन 700 प्लस 700 खां मथे 732 ऐं 772 प्रोग्राम्स मूं कया हुया त मुंहिंजे प्रोड्यूसर्स खे मुंहिंजी टीम खे ख़बर आहे त को टेक्निकल फॉल्ट न थिए बाक़ी महमूद बिस्मिल्लाह के त हिकिड़ी गो में हलियो वेंदो मतिलबु ही विल नॉट बी गिविंग द टेक्स जेके टेक्स जेके हूंदा आहिनि टेक्स न टेक्स जेके हूंदा आहिनि टेक 1 टेक 2 टेक 3 मां सम्झां थो त मुंहिंजे सॼे करियर में शायदि 2 या 3 दफ़ा ईअं थियो हुजे त मूं को टेक्स ॾिना हुजनि बाक़ी अदरवाइज़ मां अलाह जी महिरबानी सां वन गो में वेंदो आहियां ऐं हिते बि जेको ॻाल्हाईंदो आहियां त उहो हिकिड़ो भेरो ई रिकॉर्ड थींदो आहे ऐं उसे रिकॉर्ड कंदो आहे साज़ हुनखे एडिट कंदो आहे पर भला हूंदो वन गो आहे पोइ हुन में ईअं आहे त मां सोचींदो आहियां ऐं ॻाल्हाईंदो आहियां तव्हां सां थी सघे थो का शइ रिपीट कंदो हुजां ऐं कंदो बि आहियां त मूंखे ॿुधणो बि पवंदो आहे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न त फातिमा ॿुधाए छॾींदी आहे त तो फलाणी शइ रिपीट करे छॾी तूं हाणे कोशिशि कंदा त रिपीट न कर त मूंखे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में उहो जेको कॉन्टेक्स्ट में उहा ॻाल्हि अची वेंदी आहे न त हीअ हिन सां राब्तो रखे थो ऐं मूंखे इहा ॻाल्हियुनि सां लिंक करणु घुरिजे त पोइ मां उहा ॻाल्हि चई छॾींदो आहियां पर मूंखे ख़ौफ़ बि हूंदो आहे त मतां मूं किथे चई बि हुजे हाणे जेकॾहिं तव्हां 10 मिंट बि फी रिकॉर्डिंग लॻायो ऐं इहे तक़रीबन 120 प्रोग्राम हुजनि त अलाए केतिरा कलाक असांखे लॻी थो ॾिसणो पवंदो जेको बहरहाल हाणे मुंहिंजे लाइ आहिस्ते आहिस्ते लॻे थो त मुश्किल थी न पियो वञे त बहरहाल को उज़ुर कोन्हे का तावील कान्हे मुंहिंजूं ग़लतियूं मुंहिंजे दामन में आहिनि मां अव्हांखे हमेशह चयां हथ ॿधी माफ़ी घुरंदो आहियां मुंहिंजो हाल अव्हां जे साम्हूं आहे फ़क़ीर जो पर्दो ढकींदो त इनायत इतनी वॾी महिरबानी थींदी उहो जेको अरबी कहावत कान्हे का त उहो जेका ख़ातून निकिरी हुई जेका हिकिड़े ख्वान में का शइ खणी पई वञे त कंहिं रस्ते में सलाम कयो हुनखे चई छा पई खणी वञी इन में छा आहे चई जेकॾहिं ॾेखारणो हुजे त पोइ ढके छो वञा त ऐं ॿी हिकिड़ी जेको आहे न त हिकिड़ो वॾो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त बगदाद जी बाज़ार में हिकिड़ो बर्फ़ विकिणण वारो हुयो जेको होको ॾिए पियो त उनजी मूड़ीअ ते रहम खाओ जेका ॻरे पई थी बर्फ़ विकिणे पियो बर्फ़ ॻरे पई त हुनजो होको हुयो त हुनजी मूड़ीअ ते रहम खाओ जेका ॻरे पई थी त वक़्त जी मूड़ीअ ते रहम खाओ उहा बि ॻरे पई थी त असां फ़क़ीरनि जे लाइ बसि इहो ई अज़त पारत आहे तव्हांखे अलाह खे पारत आहे एबल खे न ॾिसंदा कयो इहो न ॾिसंदा कयो त केरु पियो ॻाल्हाए इहो ॾिसंदा कयो त छा पियो ॻाल्हाए इहो दुनिया जेको वॾो कोल अथव त इहो न ॾिसो त केरु थो ॻाल्हाए छाकाणि त केतिरा ॻाल्हाइण वारा अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे न वणंदा आहिनि मिसाल त ज़रूरी न आहे त मां हर कंहिंखे वणां मां केतिरा माण्हू जेके मूंखे नापसंदि कंदा आहिनि पर कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त ॻाल्हि ॾाढी कमाल जी कई त पोइ भला जेकॾहिं ईअं आहे खिल पई अचे मूंखे ॾाढी त इहो बि ठीकु आहे त कमाल जी ॻाल्हि आहे ॿाहिरि शोर आहे आवाज़ु अचे पई अने बारिश थिए पई थी अॼुकल्ह बारिश जी मौसम आहे ऐं मींहं जो आवाज़ बि शायदि पोयां मिक्स थी वञे त अलाह करीम सभिनी खे जुड़ीअ पुड़ीअ खां बचाए अवां ॾे ख़ैरु हुजे ऐं जेको बारिश आहे जेको मींहुं आहे उहो रहमत हुजे ज़हमत न हुजे ख़ुदि ज़िंदगी में जेके नंढियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जी पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत हूंदी आहे जेका असांखे सम्झ में घटि ईंदी आहे मिसाल तौरु जॾहिं असां ख़रीदारी करणु वेंदा आहियूं त असां वॾा वॾा ख़र्च कंदा आहियूं 5,000 जो वॻो 10,000 जो वॻो 7,000 जो बूट 35,000 जो मोबाइल ही ख़र्च हू ख़र्च पर असां चिलर ते गौर कोन कंदा आहियूं त जेको असां सनो सनो ख़र्च थींदा आहिनि जेके थोरा थोरा पैसा हूंदा आहिनि कुझु खाधोसीं कुझु को भाड़ो थियो कंहिंखे का शइ वठी ॾिनीसीं न बि वेंदी त तव्हां जॾहिं गौर कंदो न त जेको जॾहिं घर अची तव्हां चिलर जो हिसाबु कंदो न त उहो बि हिकिड़े वॾे ख़र्च जे बराबरि अची वेंदो
जीअं असांखे सामत कान हूंदी आहे, असांखे अंदाज़ो कोन हूंदो आहे त असां को चिलर ख़र्चु कयो आहे, असां त वॾनि वॾनि ख़र्चनि जे पोयां वेंदा आहियूं, पोइ कॾहिं माण्हू खणी ईंदो आहे त पैसनि खे ॾिसंदो आहे त यार थोरा खुटी पिया आहिनि, खुटी कोन्हे पिया आहिनि, जेको नंढियूं नंढियूं शयूं आहिनि न उहे बि ज़िंदगीअ में वॾियुनि शयुनि जी हैसियत इख़्तियार कंदियूं आहिनि। जीअं तव्हांखे मूं पहिरीं अर्ज़ु कयो त हीअ जेको थुरड़ी हूंदी आहे नंढड़ी हूंदी आहे, पोइ अलाह माफ़ करे हेॾो वॾो जहान ठही वेंदो आहे, का बि शइ ज़ीरो खां शुरू थींदी आहे, कॾहिं कॾहिं माइनस खां बि थींदी आहे, त हुनजो को बि अहिड़ो रांदीगर कोन्हे जेके तव्हां चओ त बाबा जी बैट ते क्रीज़ ते वञी 100 रन्सूं असां लिखी छॾियूं तुंहिंजूं पहिरीं 100 सां तूं 101 खां शुरू कर, सेंचुरी तुंहिंजी लॻी पई आहे, सेंचुरी हई हूंदई न पहिरीं, पोइ कंटिन्यू कंदो त पोइ सेंचुरी 101 खां शुरू कंदो, अदरवाइज़ कंदो वरी एब्सोल्यूट ज़ीरो खां शुरू। त ज़िंदगी में जेके नंढियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे, ऐं जेको नौजवान तबिको आहे उनखे जिन ख़ासि शयुनि जी अहमियत आहे उनजे बारे में शायदि घणी ॼाण कान्हे, ॼाण इन करे कोन्हे जो असां हुनखे ॾिनी कान्हे, असां हुननि ते इंफॉर्मेशन पुॼाई कान्हे का। जेकॾहिं असीं इहो बि हिकिड़ो सिंपल ॻाल्हि आहे हिकिड़ी, त इम्तिहान उन जो थींदो जंहिंजो इल्मु हूंदो, जंहिं शइ जी ख़बर ई कान्हे त सवाल कहिड़ो थींदो, मतिलबु जेकॾहिं कंहिं शइ जी ॼाण कान्हे त सवाल बि कोन्ह थींदो हुनजो। पर ॻाल्हि इहा आहे त असां ॼाण छो कोन्ह ॾिनी आहे, त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, उन में हिकिड़ी ॻाल्हि आई हिन में त छो न ज़िक्र कजे त हयातीअ में जेको जेको नौजवान नस्ल लाइ अहम तरीन हिकिड़ो उञाण आहे, सो टाइम टेबल आहे। टाइम टेबल, वक़्त जी विर्छ, त वक़्त जी विर्छ कीअं थिए थी। हाणे वक़्त जी विर्छ असां सम्झंदा आहियूं स्कूल, 5 पीरियड, उन विच में रेसेस, मंझंदि जो घंटो वॼंदो, मोकल थींदी, माण्हू घर अचे, पोइ वरी मंझंदि जी मानी, पोइ वरी ट्यूशन, पोइ वरी शाम जो थोरी रांदि, वरी मौलवी साहब वटि क़ुरान शरीफ़ पढ़ियईं, वरी राति जो टीवी ॾिठईं, इहो टाइम टेबल थी, इहो टाइम टेबल कोन्हे। टाइम टेबल दरअसल ॿार खे सम्झाइणो हूंदो आहे त हिकिड़े वक़्त जी तहज़ीब तमीज़ छा आहे। मिसाल तौरु तव्हां ॾिठो हूंदो त कुदरत हर शइ खे टाइम टेबल ते रखियो आहे। तव्हां इवन इहो ॾिसो त जेके मिडल में जेके रंग आहिनि उहे पंहिंजे टाइम टेबल सां तरतीब सां आहिनि, वायलेट, इंडिगो, ब्राउन, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड। कॾहिं तव्हां ईअं कोन था चई सघो त वायलेट पहिरीं आयो, ग्रीन पोइ आयो, कोन थींदो, हिकिड़ी तरतीब हूंदी, फजूर फजूर ते थींदी, सिज पंहिंजे टाइम ते निकिरंदो, उहो सुबुह हूंदो, सिज ज़वाल ते हूंदो, मंझंदि हूंदी, सिज लहंदो, उहा मग़रिब हूंदी, ऐं सिज पंहिंजे टाइम ते लहंदो। तव्हां ॾिठो हूंदो अॼु कंहिं बि लहे थो, उज़त कंहिं बि लहे थो, पप्पा 6:50 ते, माना तव्हांखे ख़बर आहे त इहो वक़्तु जेको आहे, तव्हां चवंदा आहियो साईं ऊन्हारे में ॾींहं वॾा थी वेंदा आहिनि, रातियूं नंढियूं थी वेंदियूं आहिनि, सियारे में रातियूं वॾियूं थी वेंदियूं आहिनि, ॾींहं नंढा थी वेंदा आहिनि, टाइम टेबल आहे न इहो, अलाह पाक ख़ल कयो आहे न। अर्ज़ो समा में टाइम टेबल रखसां आहे, जेके ज़मीन पंहिंजे दायरे में जेको सफ़र करे थी सिज जे दायरे में, त टाइम टेबल आहे न हिकिड़ो, जेके तव्हां पोइ डेज़ चओ था, पोइ तव्हां पहिरियों हुनखे सेकेंड्स चओ था, पोइ मिनट्स चओ था, पोइ तव्हां आवर्स चओ था, पोइ ॾींहं चओ था, पोइ महीना थियनि था, पोइ साल थियनि था, पोइ सदियूं थियनि थियूं, इहा छा आहे, टाइम टेबल आहे न, फेबरवरी जनवरी खां पोइ ईंदी आहे न। त असां टाइम टेबल ते गौर कोन कंदा आहियूं, असां टाइम टेबल को ठाहींदा ई कोन आहियूं, बसि ठीकु आहे, स्कूल आहे, ऑफिस आहे, आचर जी ॾींहुं मोकल आहे, सॼो ॾींहुं सुता पिया आहियूं, टाइम टेबल कोन्हे को, निंड कयूं न, हा सॼो हफ़्तो निंड कोन कई अथऊं, हाणे इहो बि भला असांजो गुनाह आहे छा त आचर ते निंड न कयूं, 11 बजे उथंदासीं, 12 बजे नाश्तो कंदासीं, 1 बजे आराम सां पलथी मारींदासीं, 2 बजे वरी सुम्ही पवंदासीं, छाकाणि त असांखे निंड पूरी करणी हूंदी आहे, अलाए छो खिल अचे पई ॾाढी, छाकाणि त ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेको खिलण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। विजय आहे मुंहिंजे भाउ वांगुरु, जय, पप्पा कन्हैया जो फज़ंद, ममा आशा, असांखे हुननि पालियो, असां ते हुननि महिरबानियूं कयूं, भलायूं कयूं असां सां। जय ऐं मां गॾु पढ़ंदा हुआसीं हैदराबाद में, खोखर पाड़े में जाइ हूंदी, हुते गॾु बि रहंदा हुआसीं, पढ़ाई बि कंदा हुआसीं। विजय हाणे कोयटा में आहे, ॾाढो आराम सां अलहमदिल्ला, हुनखे अलाह सां ख़ुशि रखियो आहे। त ॻाल्हि इहा हूंदी त हिकु भेरे जय जो चाचो आयो लंदन मां, सो आयो त सभई दोस्त जेके से गॾिजी सॼी वियासीं ऐं गाॾी में चढ़ी वियासीं। तंहिं ज़माने में, हाणे मां इहा ॻाल्हि ॿुधायां पियो तव्हांखे, 80s जी, 83-84 जी ॻाल्हि आहे इहा, त सभु गॾिजी वॼी असीं कराची एयरपोर्ट तां हाणे जे ॻाल्हि पियो करे, हुनखे वठणु वियासीं, 3-4 दोस्त वठी करे आयासीं चाचा खे, चाचा हिते पुॻो हैदराबाद वारे घर ते, हाणे सभई दोस्त वेठा हुआ, ख़बर पई चाचा हाणे ॿाहिरि आयो आहे न, त काॾे टी शर्ट कोन्हे को, का की चेन, का रिंग, का वॉच में मिली वेंदी, सो हर कंहिंजी निगाह हुन बैगुनि में बि, त चाचो माल कढे थो त बैगुनि मां छा मिले थो, सो सभु ख़ुशी ख़ुशी में वेठा हुआ, त चाचा पुछो हुनखां त डॉक्टर्स सभई मेडिकल पढ़ंदा, त चईं त तव्हांजी यूनिवर्सिटी कोन्हे, चईं त यूनिवर्सिटी त आहे, चई पोइ तव्हां हिते छा पिया कयो, चई तव्हांजो आया आहियो, चई मां आहियां त छा थी पियो, चई तव्हांखे वठणु आयासीं, त चई केसिताईं हूंदी आहे यूनि, त हुन चयो 3 बजे ताईं हूंदी आहे, चई घणो टाइम थियो, चई 11 थिया आहिनि, त 11 थिया न, 3 कलाक त आहिनि न, पर यूनिवर्सिटी अटेंड कयो, हाणे टाइम टेबल ते पिया अचूं। त हाणे सभिनी मुंहुं लही विया, त सॉरी टू दिस वर्ड, चाचे त धूड़ करे छॾियो, अलाए केॾा घुमाए छॾी ॻाल्हि खे सॼी खे, त चई हाणे सभिनी मुंहुं लही अचे, हाणे वेंदासीं न असां, त वरी पोइ वेंदासीं, वरी जेसिताईं पहुचंदासीं त वरी ऑफ थी वेंदो, वरी मोटी ईंदासीं त ख़्वारी थी वेंदी, सुभाणे खां कंटिन्यू कंदासीं। चाचे त ॾिठो हुनखे सभिनी खे, ख़ैर चई कुझु कोन, सम्झी वियो त हिते जान हिकु ॿियो ठहियलु आहे, ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में चाचा पुछे त पल्लो खाइणो आहे, मां साईं पल्लो त उन ज़माने में अलमंज़र ते पल्लो हूंदो छा, कमाल हूंदो साईं पल्लो,
150-200 में छा पलो हूंदो उन ज़माने में, जेको हाणे 5 खां 7 हज़ारनि ताईं कोन थो मिले। चए पलो कमाल आहे। जंहिं महिल तव्हां चयो न पलो खाइणो आहे, चए पलो ई खाइणो आहे न, मच्छी न हूंदी, पलो हूंदो। चए पलो खाइणो आहे बाबा, पले जी छा आहे सूरत हाल खाइण जी? चए कुझु बि कोन्हे, गाॾी में हलंदासीं, मंदर पुॼंदासीं, पलो जाम ॾाढो ज़बरदस्त पलो ठाहींदा चाहे हुते। चाचे हिकिड़ी किताब ॾी कढी, हुन किताब में लिखियल हो हैदराबाद खां मंदिर जो सफ़र हेतिरा मिंट, पले जे लाइ ऑर्डर ॾियणो हेतिरा मिंट, पले जो तरजणु अंदाज़नि हेतिरा मिंट, पले में कंडा हूंदा आहिनि उनखे खाइणु अंदाज़नि हेतिरा मिंट, खाइण खां पोइ सॼा हथ पत साफ़ करणु अंदाज़नि हेतिरा मिंट, उन खां पोइ वापसीअ जो सफ़र हेतिरा मिंट, घर पहुचणु हेतिरा मिंट। तक़रीबन 3.5 कलाकनि में चाचो पलो खाई आया। कॾहिं सोचियो आहे असां? हाणे तव्हां सोची थो हाणे पलो खाइण लाइ पाण टाइम टेबल ठाहियूं सरकार इहा त ग़लति ॻाल्हि आहे, पर असां कॾहिं सोचियो आहे? असां कॾहिं सोचियो आहे त ट्रेवलिंग टाइम केतिरो हूंदो आहे? कॾहिं सोचियो आहे असां हिकिड़ी जाइ खां ॿी जाइ ते पहुचण में असांखे केतिरी देरि लॻंदी आहे? असां ऑफिस लेट छो वेंदा आहियूं? असांखे ट्रेवलिंग टाइम जी ख़बर न हूंदी आहे। असां तयारु थियण में केतिरो टाइम वठंदा आहियूं? कॾहिं 10 मिंट करे, 15 मिंट करे, 20 मिंट, उहो मूड आहे असांजो, अलाए केतिरी देरि में तयारु था थियूं। छा असां कंहिं शइ जी फिक्सेशन में कोन था वेही सघूं? छा असां कोई इवेंट टाइम टेबल कोन था ठाहे सघूं पंहिंजी ज़िंदगीअ में, जेको शयुनि खे पंहिंजी जाइ ते रखे? अॼु ॻाल्हि थोरी डिघी पई थी थिए, पर मां तव्हांखे टाइम टेबल जे हवाले सां गुज़ारिश करणु चाहियां थो। जेकॾहिं हिकिड़ो ॿार रोज़ हिकिड़ो कलाकु पढ़े थो त महीने में थिया 30 कलाक। 30 कलाक तमामु घणा आहिनि। 30 कलाकनि जी स्टडी तमामु घणी आहे। हाणे एग्ज़ाम्स में त तव्हां वधीक पढ़ंदा आहियो, 8-10 कलाक पढ़ंदा आहियो, एवरेज जेको 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 माना कछू जेको आहे न उहो सदाईं 100 खां खटी वेंदो आहे, छाकाणि त उहो पंहिंजे पेस ते बिलीव कंदो आहे, पंहिंजे टाइम टेबल ते बिलीव कंदो आहे। त जेकॾहिं असां थोरो थोरो कयूं, मरहूम अनवर हालाई साहिब जन मुंहिंजे गॉडफादर हुया, पीउ वांगुरु मूंखे अज़ीज़ हुया, उन्हनि खां ट्रांसलेशन कराईंदा हुया, त पोइ मूंखे उन्हनि त हिकिड़ो तरीक़ो सम्झायो त बेटा ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं तव्हांखे 60 पेज करणा आहिनि ऐं तव्हांखे हिकिड़ो महीनो मिलियो आहे, हाणे महीने में 30 ॾींहं आहिनि, पेज आहिनि 60, त घणा थिया? त माना रोज़ 2 पेज थिया। त बीमारी शिमारी हूंदी आहे, का एमरजेंसी हूंदी आहे, त तव्हां 30 ॾींहंनि मां 2 ॾींहं कढी छॾियो, बाक़ी घणा बचा? बाक़ी बचा 28 ॾींहं। पेज घणा बचा? 60, माना घणा थिया? तक़रीबन 3 पेज पर डे। बाबा हाणे 3 पेज पर डे तव्हां पाण करे छॾियो। हाणे ज़हन ते रखो, इहो टाइम टेबल ठाहे छॾियो त 3 पेज मूंखे करणा आहिनि। जेकॾहिं उन ॾींहुं तव्हां न कया न त ॿिए ॾींहुं तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे मूंखे कीअं करे 6 पेज करणा आहिनि ताकी मां बैकलॉग कढी सघां। तव्हां ॾिसंदव त 28, 27, 28 ॾींहं ते तव्हांजा 60 पेज थियल हूंदा, तव्हांजो कमु पूरो थियल हूंदो ऐं तव्हां सबमिट बिफोर डेट कंदव। खतरनि सां इहो टाइम टेबल आहे। अॼु शायदि पंहिंजे ॿारनि सां मां वधीक ॻाल्हायो वियो आहियां, बुनियादी तौर ते त टीचर आहियां एंड आई वुड लव टू डाई एज़ अ टीचर। त शायदि ॻाल्हाइण में, ॿारनि खे सम्झाइण में कुझु को हिसाबु किताबु वक़्त जो घणो थी थो वञे, पर मूं वटि बहरहाल टाइम टेबल में टाइम हूंदो आहे त मां 10 खां 15 मिंट क़िसागो में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदो आहियां। का बि ॻाल्हि ॾुखी लॻी हुजे त मां मज़ो चाहींदुसि, करीम रब खे दामे तरमे कर में सुख ॾे, सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, आमीन सुम आमीन। कोशिशि कयो पंहिंजी हयाती में हिकिड़ो टाइम टेबल पैदा कयो, उहो सभु जेके एजुकेशनल सिस्टम सां तालुक़ु रखनि था, हिकिड़ो रफ टाइम टेबल ठाहे पंहिंजी टेबल ते, पंहिंजे घर में बेडशीट ते, भित ते किराणी छॾीनि त मूंखे हिनखे फॉलो करिणो आहे, हुनखे तव्हां फॉलो कंदो, तव्हां ॾिसंदो त कामयाबियूं अलाए केतिरा दरवाज़ा खोले अव्हांजे साम्हूं ख़ुशियुनि जा अंबा रखणे ईंदियूं। इजाज़त ॾींदा, फ़ी अमान अल्लाह। हलो भाई।